अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तकरीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध, जामशोरो। छापोटियूं साल 2020 ईस्वी। कैफ़ी दिता तरिया, तर्जुमो डॉक्टर अनवर फिगार हकड़ो। राशिदी साहब जो मज़मून कैफ़ी दत्ता तरिया असल में सेमाई उर्दू जे अक्टूबर 1966 ईस्वी वारे पर्चे में छपियो हो। मुतर्जम वॾी महिनत सां उनखे सिंधी ज़ुबान में तर्जुमो कयो। हीउ तर्जुमो रिसाले मेहरान नंबर 3 साल 2002 ईस्वीअ में छपियो आहे। चूं गुफ़्तगू ज़लाला वसवसन बरावरम, दस्ते चमन गिरफ़्तार मसकन दरियावरम। इहो यादि न आहे त जॾहिं विरहाङो थियो तॾहिं मौलाना अब्दुल हक किथे हो। अलबत एतिरो ज़हन में ज़रूरु आहे त जॾहिं दिल्ली पे लुटी ऐं खूनरेज़ीअ जी बाज़ार गरम हुई तॾहिं मौलाना हैदराबाद में हो। उतां जॾहिं वापसि दिल्ली पे आयो त मरहूम शुएब कुरैशीअ खेसि ज़ोरीअ भोपाल जे स्टेशन ते लाथो। कुझु ॾींहं तरसियो मगर दिलि न पिए लॻियसि ऐं सिधो कराची हलियो आयो। ॾाढो कमज़ोर ऐं फ़िक्रमंद थिए लॻो। दिल्ली बदस्तूर उजड़ी रही हुई। क़यामत जो ॾेखो कंहिंजी कंहिंखे ख़बर कान हुई। मौलाना खे निहायत वहशतनाक ख़बरूं मिलंदियूं रहियूं। जेतिरा हुआ त ओतिरियूं ॻाल्हियूं। अंजुमन बर्बाद थी वई, दफ़्तर तबाह थी वियो, कुतुब खानो साड़ियो वियो ऐं हिकिड़ो मुलाज़िम बि शहीद थियो। सैद हाशमी वञी जन्नत नशीं थियो ऐं वीचारो पोड़ो कैफ़ी बि कातिलनि जे हथां बची न सघियो। मौलाना सम्झी वियो त कुझु थियो हुजे या न थियो हुजे, घटि में घटि संदसि काफ़िलो त सॼो सारो लुटिजी वियो। उमिरि भर जी कमाई चट थी वई, कयो कमायो ख़ाक में मिली वियो ऐं ॿ जिगरी यार जन सां सॼी हयाती गॾु गुज़री हुई से क़यामत ताईं साथ छॾे विया। दीदारे तौबा क़यामत अफ़ताद, नेकस्त वली दराने सकन हास। तलवारूं ऐं करपान जॾहिं मोटी वञी विहणनि में पिया, दरिंदगी ऐं खून जा जेके फुआरा छटिजी रहिया हुआ तन जा बुनियाद बंदि कया विया, तॾहिं वञी मालूम थियो त अंजुमन जो दफ़्तर त वाक़ई अहिड़े नमूने दरम बरम थी वियो आहे जो वरी उनजे जी शिराज़ा बंदी न थी सघंदी। हिकिड़ो मुलाज़िम बि अहले अयाल समेत शहादत जो जाम नोश करे चुको आहे, मगर हाशमी साहब बची वियो आहे ऐं पंडित जी कैफ़े दत्तात्रेया बि शहादत जी सआदत खां महरूम थी दहली पहुची वियो आहे। अलबत लाहौर जे मॉडल टाउन में संदसि कोठी हुई जेका माण्हुनि जे हथ लॻी वई ऐं कुतुब खानो साड़ियो वियो। शुक्र थियो जो जान त बची वई। मौलाना हिकु थधो साहु खणण ऐं वॾी आह भरण खां पोइ वञी इत्मीनान जो साहु खयो। नोमदी अज वसाले तू बस जा गुदाज बोध, सदे जागरा ज़दीदम उम्मीद वरीदारा। उन्हनि ॾींहंनि में कराचीअ में मौलाना जो क़याम वज़ीर तालीम सिंध पीर इलाही बख़्श वटि गांधी गार्डन जे पोयां साए रंग जी कोठीअ में हो। जिस्मानी तौर त यकीनन उते ई हो, लेकिन संदसि रूह दरियागंज नंबर 1 दहली जे आस पास आवारा फिरी रहियो हो। कॾहिं फरीदाबाद ते भटकियो त कॾहिं रामपुर ऐं हैदराबाद ऐं कॾहिं कैफ़ी साहब जे ॻोल्हा में दहलीअ जे घिटियुनि ऐं रस्तनि ते मंडकाईंदो रहियो। ऐं पंहिंजे तौर ते खेसि विंदराइण जूं हज़ारे कोशिशूं कंदो पियो रहियुसि। मलीर, लांडी, मंगो पीर, जूना मार्केट, क्यामाड़ी, सदर, उहे सभु हुन ज़माने में असांजे पेरनि हेठां हूंदा हुआ। हवा बंदर ते त तक़रीबन रोज़ शाम जो चकर लॻंदो, लेकिन बावजूदि उन्हनि सभिनी तरकीबुनि जे संदसि ख़्यालु हर वक़्तु ओॾां ई रहंदो हो। जॾहिं बि का ॻाल्हि कंदो हो त उतां जी कंदो हो। हिंदुस्तानी अहबाब, अंजुमन ऐं उनजो मुस्तक़बिल, हाशमी, कैफ़ी, सलाउद्दीन, बदर आलम, बशीर बोरची, कुतुब खानो, नादिर ऐं नायाब मखतूतात, मतबूआत जा हज़ारे जिल्द, अंजुमन जे इमारत जो प्लाट, बैंक में पियल पैसा, मतिलब त हिकु माण्हू हज़ारे मामला वक़्तु अहिड़ीअ तरह कटिजी त वेंदो हो, पर ॾाढो ॾुखियो। आख़िर हिकु ॾींहुं ॿुधोसीं त
त अंजुमन जो बाक़ी बचियल कुतुब खानूं ऐं उन जा नादिर मखतूतात मौलाना जा पंहिंजा ई पालियल विकिणी खाईंदा पिए रहिया। हज़ार गुना बेलंगम बहर रहम के बरंद रहला के आन बसोइला तस्त तरकना ज़कनम। पाण ई चवंदो रहंदो हो त कैफ़ीअ वसियत कई आहे त जेकॾहिं मौलाना जो इंतकाल अवल थिए त कैफ़ीअ खे साणसि गॾु दफ़न कयो वञे, ऐं जेकॾहिं पहिरियां ई कैफ़ी साहब मौत सां मुलाक़ाती थिए त संदसि ख़ाक रखी रहे, ऐं जॾहिं मौलाना रिलत फरमाए त मुहबत ऐं मुरवत जे उन नंढड़े पेकर जी उन ख़ाक लप खे बि उन ई क़बर में जाइ ॾिनी वञे। मुंहिंजो पंहिंजो तारुफ़ त कैफ़ी साहब सां उन वक़्तु थियो हो जॾहिं मौलाना असां ॿिन्ही भाइरनि खे दहलीअ जे कार्वेंशन होटल मां ज़ोरीअ पाण वटि वठी वञी हिकु कमरे में इहो चई रहायो त ॾिसो, भुलिजी बि हिन हज़रत सां शाहनामे जी ॻाल्हि न कजो, न त मुसीबत अची कड़कंदी। हिकिड़ो तराशियल ॾाड़ीअ वारो वॾियुनि मुछुनि सां कुराड़ो माण्हू मेरे पाजामे ऐं मामूली गंजीअ में चओ तरफ़ किताबनि जा ढेर पियल खट जे परियां पलथी मारे प्रूफनि पढ़ण में एतिरे क़दुरु महू ऐं मशगूल हो जो मौलाना जो उहो फ़िक्रो जॾहिं फिज़ा में गूंजियो त हिकदमि छिरकी उथियो। असांखे ॾिसी खिलियो त ज़रूरु, पर संदसि मुस्कुराहट फिकी पिए लॻी। जा गर्मजोशीअ खां बिल्कुलु आरी ऐं ख़ुशीअ खां ख़ाली हुई। या त हुन कमरे में असां अजनबियुनि जो रहणु हिन खे नागवार लॻो हो, या ही दमा ऐं पीरीअ जे दर्दमंदीअ सबबु ईअं मुरझायल हो। पीर साहब ऐं संदसि वॾो भाउ पीर अली मोहम्मद राशिदी। इहो ई हो हिंदुस्तान जो मशहूरु मुहक़िक़ ऐं आलिम हाफ़िज़ महमूद ख़ान शीरानी। उहो ई फिरदोसीअ ते चइनि मकालनि वारो तनक़ीद, शहरुल अजम वारो पृथ्वी रासा वारो पंजाब में उर्दूअ वारो, ऐं ही उहो ई पीओ जंहिं जनमु ॾिनो हो हज़रत अबुल मानी अल अख्तर शीरानी अल अफ़गानी खे, जंहिंजी सलमा उन वक़्त जे नौजवान तबिके में हिकु सुरूर वारी कैफ़ियत पैदा कई हुई, यानी तसवुर में सतरंगो सुहानो समूह पैदा कयो हो, ऐं जंहिंजी रुमानवी शाइरीअ सां हर उहो इंसानु जेको जवानी ऐं जोबन में हो मस्त ऐं मगन हो। शाहनामे जी ॻाल्हि त न निकिती, लेकिन 10-15 ॾींहंनि जे क़याम में ॿियूं हज़ारे ॻाल्हियूं पे विच में आयूं। हुन वेझड़ाइप पाण में वॾो उन्स पैदा करे छॾियो, एसी ताईं जो असांजे वॾियुनि मुछुनि वारे पठाण मुहाफ़िज़ लाला अब्बास ख़ान सां बि उन जी मुहबत थी वई। असां अजब मां ॾिसंदा हुआसीं त गरम रातियुनि में उहे ॿई पठाण पाण में कहिड़ियूं था लड़ीअ राति ताईं ॻाल्हियूं कनि, शिकार जूं ॻाल्हियूं, तीरो तफ़ंग जूं हिकायतूं ऐं हिंदुस्तान में पठाणनि जे हुकूमत जा दास्तान। लाला अब्बास ख़ान हिकु राति असांखे ॿुधायो, पीर शेरानी को ठीक कहता है, को 4 मरतबा पठान को हिंदुस्तान का हुकूमत मिला, उस खाना खराब ने खुद छोड़ दिया। वही 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 वो कदा। लाला अब्बास ख़ान जे मुछुनि जो हिकु हिकु वार पियो फड़के। मालूम पियो थिए त पाणीपत जे मैदान में अहमद शाह अब्दालीअ जूं फ़ौजूं उन ओसीड़े में बीठियूं आहिनि त इजो थी दहली फतह थिए। लाला अब्बास ख़ान जे वॾियुनि गोल ऐं ॻाढ़ियुनि अखियुनि में ईअं रतु भरिजी वियो जो ॼणो शोला पिया निकिरनि, ऐं हू मजमुआए नग़ज़ जे एडिटर शेरदिल ख़ान आफ़रीदी, जंहिं दुश्मन कबीले जे 110 माण्हुनि खे 303 सां दुफ़ कयो हो, उन खां बि पाण खे वधीक बहादुर ऐं गैरतमंद सम्झी रहियो हो। उन मुख़्तसिर क़याम दौरान मूं शेरानी साहिब खां घणो कुझु सिखियो। सच त इहो आहे त उन ई ॼण मूंखे तहक़ीक़ जे दग ते लाथो। असां रोज़ शाम जो जामिया मस्जिद जे तरफ़ वेंदा हुआसीं। हिन मूंखे केतिरा ई क़ीमती ऐं मुफ़ीद किताब 4 आने वठी ॾिना। हिकु ॾींहुं गुलशन बेखार ते वॾो झेड़ो थियो। ख़ुदि फ़रोश 4 आने में पियो ॾियणु चाहे ऐं शेरानी साहिबु 6 पैसे खां वधीक ॾियण लाइ तयारु न हो। ख़ुदा करे 2 आननि में वञी मामिलो निबिरियो। उहो आननि वारो गुलशन ऐं बेखार अञा ताईं मूं वटि मौजूदु आहे। हाणे बि जॾहिं उहो खणंदो आहियां तॾहिं उहो ई तसवुरु अखियुनि जे आॾो अची बीहंदो आहे। जामिया मस्जिद जे आख़िर में हिकु सोढ़ो ऐं ऊंदाहो कमिरो, 4 पासनि खां हवा जो गुज़र बंदि
पघर में शल, 6 पैसनि ऐं 4 आने ते पियो झेड़ो हले। वॾे इत्मीनान सां भई ॿोलीअ ते ॿोली हले। उन ई ज़माने में उते दरियागंज नंबर 1 में सुबुह जो टहलंदे, मंझंदि जो खाधे जी मेज़ ते, शाम जो चांहि ते हिकु नंढी कद वारे माण्हूअ खे मूं सूट कोट में ॾिठो। कमीस जो खुलियल कॉलर जेको कोट जे कॉलर खे ढके छॾींदो, उन ते कंहिं वक़्तु टाइ बि ॿधी वेंदी हुई। कमीस उमूमन उहा पहिरी वेंदी हुई जंहिंजो कॉलर टेनिस कट जो हूंदो हो। इसराइल जे अॻूणे वज़ीर आज़म बिन गोरियान जी तस्वीर ॾिसो, बसि उन ई दौर जो फैशन हो। उहो नंढड़ो साहिबु घटि मिलंदड़ ऐं घटि ॻाल्हाईंदड़ हो। ॻाल्हाईंदो त रुॻो मौलवी साहिब सां हो। शेरानी साहिबु हूंदो हो त उन सां बि 2-4 ॻाल्हियूं थी वेंदियूं हुयूं, लेकिन मतिलब जे 4 जुमिलनि खां अॻिते असुलु न वधंदो। जॾहिं त मौलवी साहिबु खाधे जे मेज़ ते पंहिंजनि लतीफ़नि सां पियो रोब ॼमाईंदो ऐं कमिरो पियो टहकनि सां गूंजंदो, उन वक़्तु बि उहो मिटीअ जी मुठ मां जुड़ियल जिस्म वारो अनोखो इंसानु रुॻो मुस्कुराहट खे ई काफ़ी पाईंदो हो। आवाज़ गोरो हुअसि, मगर उन में वॾी कशिश हुई। उन वक़्तु अहिड़े ख़ुश्क माण्हूअ सां गॾु असांजो पंहिंजो मामिलो रुॻो साहिब सलामत ताईं हो। असांजे लाइ खेसि इल्मु रुॻो एतिरो हो त ही सिंध जा वॾा रईस ऐं जागीरदार आहिनि, जिन खे मौलवी साहिबु पंहिंजे आदत मूजिबि इन ई उमेद ते पियो पाले त कॾहिं न कॾहिं उहे माण्हू अंजुमन जे मक़तल में कमु ॾेई वेंदा। ख़ैर, असांखे त उन लाइ मालूम थी चुको हो त ही हज़रत उर्दूअ जो तमामु वॾो आशिक़ ऐं अदीब, मुहक़िक़ ऐं आलिम पंडित बर्ज मोहन दत्तात्रेय कैफ़ी साहिबु आहे, जो सॼो ॾींहुं अंजुमन जे उन ख़ासि कुतुबखाने में लिखंदो पढ़ंदो रहंदो आहे, जिते इंसान त छा पखीअ खे बि पहुचण जी इजाज़त न हुई। अंजुमन जी कुल काइनात में उन कुतुबखाने जो उहो ई मक़ाम ऐं मर्तबो हो, जो न ॼाण त कहिड़े आसमान ते तूबा जो आहे, उते ई कुतुबखाने सां गॾु हिकु कमरे में उन जी रिहाइश हुई। जेसीं ताईं असां रहियासीं, कुतुबखानो ऐं कैफ़ी साहिबु ॿई असां लाइ ॻुझ ॻुझाईंदड़ ई रहिया। तारीख़ यादि न रही आहे, बसि उहो वक़्तु नथो विसरे जॾहिं मौलाना दिल्लीअ खां कराचीअ पहुतो त कैफ़ी साहिबु बि जहाज़ मां साणसि गॾु लथो। ॾाढो कमज़ोर ऐं कुराड़ो। वेहण लाइ हथ में हवा सां भरियल हिकु ट्यूब हुअसि। लकुण जे सहारे आहिस्ते आहिस्ते कराची जी सरज़मीन ते कैफ़ी साहिबु क़दम रखियो। हालतुनि खेसि केॾो न कमज़ोर करे छॾियो। उन अजीब व ग़रीब इंसान खे इंसान जी हरकतुनि केतिरे क़दुरु बेजान बनाए छॾियो हो। कुझु बि न हो, ज़िंदगीअ जे आख़िरी पसारनि जी झलक हुई जेका जहाज़ मां लथी हुई। मौलाना जूं अखियूं रोशन हुयूं, जिन में मुश्तरीअ जो ताब हो। कैफ़ी साहिब खे असां सां अहिड़ी तरह मिलाए रहियो हो ॼणु हू पंहिंजो को वॾो कारनामो ॾेखारे पूरो दाद पियो वसूल करे। मालूम ईअं पियो थियो त जॾहिं दहलीअ जो सुहाग पियो लुटियो त मौलाना बि उन लुट में पूरो शरीक हो, या अञा बि उन्हनि लुटींदड़नि ते ग़ालिब हो। ऐं हेॾां ही हज़रत ॼणु उन अभागिण जे नक जी उहा नथ खणी भॻो हो, जंहिंजी क़ीमत संदसि नज़र ऐं निगाह में हीअ समूरी काइनात बि थोरी पिए लॻी। वाक़ई मौलाना उन महिल ॼणु हिकु फातिह जो ॾेख पिए ॾिनो, जंहिंजे मुंहं ते जलाल बि हो त जमाल बि। दरअसल उहा ॻाल्हि हुई बि दुरुस्त त हू सभु कुझु लुटाए चुको हो ऐं ज़िंदगीअ जी सॼी कई कमाईअ ते पाणी फिरी वियो हुउसि, लेकिन पंहिंजे हिकु अहिड़े इल्मी हमदम ऐं हम नफ़्स खे पाण सां गॾु वठी आयो हो, जंहिंजे आॾो हक़ीक़त में संदसि ॿई जहान बि हीच हुआ। असां ॾिठो त कैफ़ी साहिब जे अखियुनि में हिकु ख़ासि क़िस्म जो कैफ़ हो, जो हू मुतमइन पियो नज़र आयो। असां संदसि वजूद में हिकु क़िस्म जो सुकून महसूसु करे रहिया हुआसीं। उहो सभु कुझु शायदि इन करे बि हो त गोया उहे ॿई यारे गार वरंदड़ ॾींहंनि ॾिहाड़ा हिते गॾिजी घारींदा ऐं गॾिजी मरंदा। संदन गॾिजी दफ़न थियण लाइ जेका दुश्वारी आॾो हुई, सा हाणे ख़तमु थी वई हुई। मौलाना जॾहिं ख़ुशीअ मां मस्तु थी झूमंदो हो, तॾहिं संदसि ॻाढ़ी टोपीअ जो फुंदण ख़ुदि ब ख़ुदि फतकणु लॻंदो हो। अहिड़ीअ तरह एयरपोर्ट ते बि
केच मकरान खां आयल तेज़ हवाउनि लॻण सबबि संदसि फुंदण उन रिवायती अंदाज़ में पंहिंजो पाण फतकंदो पिए रहियो, बिल्कुलु अहिड़ीअ तरह जहिड़ीअ तरह कठपुतली क़िस्म जी का गुॾी पई नाच करे। मौलाना जॾहिं भोपाल मां तशरीफ़ फरमा थियो तॾहिं संदसि खीसे में कुल 300 रुपया पिया हुआ। हिन अंजुमन जो बुनियादु उन थोरी पूंजीअ मां नए सिरे सां कीअं थिए पइजी सघियो। कुल पाकिस्तान अंजुमन तरक़ी उर्दू त वॾी ॻाल्हि थी, पर उन मुख़्तसिर पूंजीअ मां त कंहिं नंढड़ी महफ़िल जो एहतमाम बि न पिए थी सघियो। हक़ीक़त में उहे 300 रुपया त मौलाना जे कंहिं चङी दावत लाइ बि काफ़ी न हुआ। हाशमी साहब हमेशह उहो फरमाईंदो हो त मौलवी साहब त वॾो ख़ुशकिस्मत ऐं बुलंद वक़्तु साबित थियो आहे, बल्कि खेसि उहो गुमान बि यकीन जे हद ताईं थी चुको हो त मौलवी साहब जेकॾहिं कुतुब अब्दाल न आहे त वली त पक आहे। ख़ुदा खे ख़बर त संदसि वलीअ वारो कौल केतिरे क़दुरु सही साबित थियो। अलबत् संदसि ख़ुशबख़्तीअ ऐं ख़ुशकिस्मतीअ जा हैरत अंगेज़ ॾेख त कंहिं हद ताईं आउं पाण बि अखियुनि सां ॾिसी चुको हुउसि। हमेशह सुठो खाईंदो, सुठो पीअंदो, सुठो पढ़ींदो ऐं सुठो रहंदो हो। जॾहिं बि खेसि ॾिठुमि त सुठो ई ॾिठुमि। अहिड़ीअ तरह हिते बि संदसि ख़ुशकिस्मती ऐं ख़ुशबख़्तीअ में वाधारो अचणु लॻो। ओचितो हिते बि हाज़ा मिन फज़ल रबीअ जी हवा घुलणु लॻी। खेसि भरियल तरियल शारदा मंदरु मिली वियो। हीउ गुजराती हिंदुनि जो उहो बावकार तालीमी इदारो हो जेको पंहिंजे आला तरीन तालीमी रिवायतुनि जे लिहाज़ खां मंदर जो रूप अख़्तियार करे चुको हो। तिलक महराज जॾहिं बि ईंदो हो तॾहिं इते ई क़याम कंदो हो। महात्मा गांधी जॾहिं बि कराची आयो तॾहिं इते ई तरसियो। सरदार पटेल बि कांग्रेसियुनि जा झेड़ा निबेरण जॾहिं बि आयो तॾहिं उते ई रहियो। हिकु दफ़े असां उन ई शारदा मंदर जे मथीं मंज़िल जे कमरे में मौलाना अबुल कलाम आज़ाद जी इमामत में निमाज़ अदा कई हुई। हदत उहा आहे त शारदा मंदर में जेके वण लॻल हुआ तन मां चोथों हिसो बि हाणे बाक़ी न आहिनि बचिया। उन्हनि जी घाटी छांव में लोह जूं बेंचूं पयूं हूंदियूं हुयूं। उहे वण हिंदुस्तान जे कंहिं न कंहिं वॾे लीडर जा लॻायल हुआ। बाल गंगाधर तिलक महराज, सीआर दास, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, लाल लजपत राय, वल्लभ भाई पटेल, हकीम अजमल खान, डॉक्टर अंसारी, मौलाना मोहम्मद अली, मौलाना अबुल कलाम आज़ाद, बादशाह खान ग़ालिबन सभ खां आख़िरी वण सुभाष चंद्र बोस पोखियो हो। कंहिं जा नाला ॻणाया, मतिलबु त को बि रहनुमा अहिड़ो न हो जंहिं शारदा मंदर में ॿूटो न पोखियो हुजे। मौलाना जे पाकिस्तान अचण जे हवाले सां मूं मंदर जे वेझो हिकु वॾो गुजराती स्कूल अंजुमन जे लाइ ज़हन में रखियो, पर जॾहिं हकीम मोहम्मद अहसन जो उन वक़्तु कराची कारपोरेशन जो मेयर हो सां ॻाल्हि ॿोल्हि थी त उहो मूं ऐं मौलवी साहब खे सिधो शारदा मंदरु वठी आयो। इमारत ऐं उन जो शान मान ॾिसी पहिरीं नज़र में ई मौलवी साहब हको बको थी वियो। मौसूफ़ हर चङे चीज़ खे ख़ूब पसंदि कंदो हो ऐं ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हो। मिल्कियत कंहिंजी बि हुजे उन सां मौलाना जो सरोकार कोन हूंदो हो। शारदा मंदर खे ॾिसी मौलाना जो वात पाणीअ सां भरिजी वियो। मौलाना जी आदत हूंदी हुई त जॾहिं बि कंहिंखां कमु वठणु मक़सूदु हूंदो हुउसि तॾहिं अवल उन कम जे न थियण जा सबबि वॾी शदो मद सां बयानु कंदो हो, पर बयानु अहिड़ीअ तरकीब सां कंदो हो जो जंहिंखे कमु सुपुर्द कंदो हो सो संदसि ॻाल्हि ॿुधी कमु पूरे करण जी शर्त लॻाइण ते आमादा थी वेंदो हो ऐं तेश में अची सिरधड़ जी बाज़ी लॻाइण जो बि कसम खणी वेंदो हो। इहो हिकु नफ़्सियाती हरबो हो जो मौलाना वॾी चापुक दस्तीअ सां लेकिन बज़ाहिर वॾी मासूमियत जे अंदाज़ में हर अहम मौक़े ते इस्तेमालु करणु फरमाईंदो हो। उन मरहले ते उन जे इस्तेमाल जो सचपच हिकु नादिर मौक़ो निकिरी आयो हो। अंजुमन जे लाइ एॾी शानदार इमारत ॾाढो अहम ऐं नाज़ुक मौक़ो हो। मौलाना पंहिंजे पर में ॾाढो मुतमइन पीर इलाही बख़्श जे बंगले में वक़्तु गुज़ारे रहियो हो या वरी सैरो तफ़रीअ मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो हो। घणो करे संदसि सुबुह गांधी गार्डन में ऐं शाम हवा बंदर क्लिफ्टन ते गुज़रंदी हुई। होॾां हकीम अहसन हो जंहिंजी ख़ुदि ई उन जे इम्तिहान में अड़िजी वई। मुतबंद बीमार दरबदर ऐं ख़ुदि अलाटमेंट जे चकरनि में सरगर्दा। आख़िर हिकु सिभागे ॾींहुं जॾहिं हकीम साहब अलाटमेंट जा कागज़ हथ में खणी पहुतो तॾहिं मौलवी साहब रुॻो एतिरो चयो त वाह भाई वाह, हकीम साहब
इहो अव्हां जो हिसो आहे। असां त चयो पिए तव्हां खां सवाइ ही कमु थियण जो ई न आहे। जेको कुझु बि हो उहो अव्हां जो ई मौजज़ो आहे। हाशिम रज़ा बि छा करे सघे हा। वाह भाई वाह, उहो अव्हां जो ई कमाल आहे। वाह भाई वाह। ऐं आख़िर में फरमाईंदो हो त ख़ुदा अव्हां खे ख़ुशि रखे। सची ॻाल्हि इहा आहे त इहो फ़िक्रो संदसि अंदर मां निकिरंदो हो। इहा हिन जी वॾी महिरबानी हूंदी हुई। जेकॾहिं ईअं बि न चवे त छा हो। भला असां अॿोझ सिंधी माण्हू सो बाबला उर्दू जी एतिरी शाबाश असां सभिनी खे बागो बहार करण लाइ काफ़ी हूंदी हुई। अंजुमन जे हेठीअ मंज़िल ते वॾे ॾाखिणे कमरे में कैफ़ी साहब जो क़याम थियो ऐं हाशमी साहब कैफ़ी साहब जे भर वारे कमरे में रहणु लॻो, जिते उन वक़्तु कुतुब खाने जा शहीद थियल किताब रखी ॿई बुज़ुर्ग पंहिंजी सूरत अहिड़ी ठाहे वेंदा हुआ जो सचपच चइजे कागज़ी ही पैरहन, कागज़ी है पैरहन हर पे करे तस्वीर का। या वरी जहिड़ीअ तरह कंहिं ख़स्ता ख़ानकाह जा मुतवली ख़ुलूस जा पुतला बणिजी दरवाज़े ते ॾोकड़नि जे इंतज़ार में वेठा हुजनि ऐं अहिड़े नमूने पिया घूरीनि जो बज़ाहिर कनि विरदनि वज़ीफ़नि में मशग़ूल हुजनि ऐं असुल में समूरो वक़्तु ओकड़ू वेठा हूंदा आहिनि। मौलाना शुरूअ खां ई मथीअ मंज़िल जे विचें तबिके में रहंदो ऐं खाधो उन नंढड़े कमरे में वापरायो वेंदो जिते पोइ काज़ी अहमद मियां अख़्तर जूनागढ़ी अची दफ़्तर ॼमायो ऐं हाणे उते जलील अहमद किदवाईअ खे आती हैं ग़ैबे सला ये मज़ामीन ख़याल में खाधे जे उन नंढड़े कमरे में पियल बेज़री टेबल मेज़ ते इल्म ऐं दानिश जा केतिरा ई मशाइर खाधो खाई चुका हुआ। अब्दुर्रहमान कुरैशी मरहूम, शुएब कुरैशी, मौलवी मोहम्मद अमीन ज़ुबैरी मरहूम, उमर याफ़ई मरहूम, गर्ज़ त कंहिं कंहिं जा नाला ॻणाया। मरहूमनि जी हिकु काफ़िले दुनिया मां कूच करण खां अॻु पंहिंजे पंहिंजे हिसे जो रिज़्क़ उन ई मेज़ तां खयो हो। उन कमरे में मौलाना उन्हनि शाहूकार माण्हुनि ऐं सेठियुनि खे तरह तरह जा ताम नोश कराया जिन में उहो मक़सदु रखंदो हो त उन्हनि वटां अंजुमन लाइ वॾी वसूली थींदी। मूं ॾिठो त अहिड़े क़िस्म जो एतमाम हमेशह अजायो ई वियो, न राहे ख़ुदा न राहे रसूल। अहिड़नि माण्हुनि हमेशह खाधो त ॿिन्ही हथनि सां ड्रव करे खाधो ऐं ख़ूब ओघरायूं ॾिनियूं, पर जॾहिं अतीअ ॾियण जी नौबत आई त मजाल आहे जो संदन हथ खीसे ॾांहुं वधे। आख़िर में कावड़ वारी कैफ़ियत में उन्हनि माण्हुनि जे हक़ में मौलाना जे मुंहं मुबारक मां उर्दू इलाही मौली जा गुल पखिड़जंदे ॾिठा विया। हिकु दफ़े हिकु वॾे गुजराती सेठ खे काज़ी साहब पंहिंजे पुराणनि लाॻापनि जे बुनियाद ते रिझाईंदो अंजुमन में वठी आयो। उन जी दावत जो एहतमाम ऐं तयारियूं शुरू थी वियूं महज़ उन्हनि ॾोकड़नि लाइ जिन जे हुसूल ख़ातिर दिलि सां दस्तरख़्वान विछायो वियो। वॾियूं वॾियूं स्कीमूं सोचियूं वयूं। काज़ी साहब हिन वक़्तु उन सेठ सां पंहिंजनि पुराणनि ऐं गहरनि लाॻापनि संदसि दौलत जी फरावानी ऐं फरागदिलीअ जा दास्तान ॿुधाईंदे मौलाना जे यकीन खे पुख़्तो कंदो रहियो ऐं गॾोगॾु माली घुर्जुनि खे बि वधाईंदो रहियो। अलबत्त उहो मसइलो आख़िर ताईं मौलाना ऐं काज़ी साहब जे विच में मुतनाज़ा रहियो त आख़िर हिन हज़रत खां रक़म केतिरी तलबी वञे। ॻाल्हि उहा हुई त होॾां दौलत जी फरावानी हुई ऐं हेॾां ज़रूरतनि जी भरमार। अहिड़ियुनि हालतुनि में कंहिं नतीजे ते कीअं पहुचिजे। बहरहाल उहा साइट बि अची पहुती। असांखे 2 कलाक अॻु में घुराए उहो वीचारियो वियो त दस्तरख़ान ते कहिड़ीअ तरह अंजुमन जो अलमियो छेड़ियो वञे, हुस्ने तलब जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा अख़्तियार कया वञनि, सिलसिला कलाम जो कहिड़ो हिसो केरु बयानु करे। मतिलबु त इल्मुल कलाम जा सभई गुर बरज़ुबान यादि कराया विया। आख़िर में सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया त जेका बि गुफ़्तगू थिए ऐं जंहिं बि नमूने में थिए तंहिंजूं हदूं ख़ुदा ऐं उन जे रसूल ताईं रसाइणु खपनि। मुजविज़ा महिमान ख़ुसूसी मेमण क़ौम जो फरीद ऐं चश्मे चरागो रही अंजुमन जी हालत ज़ार सो संदसि लाइ सूरत अलिफ़लाम नशर खां वठी तफ़सीर हक़ानी ताईं सभिनी मज़हबी किताबनि जे छपाइण जो ज़िक्र करे हुस्ने तलब जी तीरनि जो वसकारो हर तरफ़ खां कयो वञे। हर तरफ़ असां उहा रिहर्सल करे रहिया हुआसीं त ॿिए तरफ़ उतां जो बोरची बशीर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे तामनि जी नोक पलक दुरुस्त करे रहियो हो।
उन बिवाटे तां जॾहिं बि सैद बदर आलम पे आयो वियो तॾहिं इंतज़ार में सुठे सलीक़े जे सिलसिले में मौलवी साहिब जे गारियुनि जो फुहारो मथसि पे बरसियो एसी ताईं जो हू ग़रीब वञी खाधे जे कमरे में पहुची साह खणे। उहा ॿी ॻाल्हि हुई त हू मामूल मूजिबि ॾंदनि हेठां के ॻुझियूं मिसराऊं ज़रूरु पियो गुनगुनाए, जंहिंजा तेवर त असां सभु सम्झी पिए सघियासीं, मगर रवानीअ जी तिक ऐं ताव में हुस्ने बयान मां पूरी तरह लुत्फ़ अंदोज़ थियणु महाल हो। मौलाना शेरवानी ज़ेबतन फरमाए, उहा ई तुर्की टोपी थोरो ॾिंगी ॾेई मथे ते रखी ऐं लकड़ हथ में खणी अलाह जो नालो वठी उथी खड़ो थियो। असांजो सॼो काफ़िलो संदसि पोयां पे हलियो। हिकु वॾी मोटर दर ते अची बीठी। हिकु डिघो जवान हथ में 5-5 जो डॿो खणी वॾे शान सां लथो। काजी साहब निहायती बेतकल्फ़ ऐं फातिहाना अंदाज़ सां खांसि पोइ कार मां ॿाहिरि निकितो। मौलाना नहनि खां वठी चोटीअ ताईं महिमान मोहतरम जो गौर सां जाइज़ो वरितो। का सूरत हाल कान सुझी। पंहिंजी आदत मूजिबि ॾंदनि ऐं चपनि में कुझु चयाईं, पर मूं न ॿुधो। हाशमी साहब पंहिंजे मख़सूस अंदाज़ में थोरो टहक ॾिनो त संदसि ॿटरी ज़ाहिर थी पई ऐं संदसि अखियुनि जा तारा टिमकण लॻा। हिन जे मुंहं में पियल घुंज ॾाढा सुहिणा थिए लॻा। मौलाना ज़ाहिरी तौर ते वॾे ख़ुलूस ऐं इख़लाक़ सां अॻिते वधी महिमान जो इस्तक़बाल कयो ऐं असां सभई बि वारे वारे सां हिक ॿिए खां वधीक गर्मजोशी ॾेखारे साणसि हथ मिलाया। हू अॻियां, मौलाना पुठियां ऐं असां सभई मौलाना जे पुठियां पोयां आहिस्ते आहिस्ते ॾाकण ॾांहुं वधियासीं। केतिरा ॾींहं इंतज़ार में गुज़री विया, पर मक़सदु बरसवाब थींदे नज़र कोन थे आयो। आख़िर हिकु वक़्त खां पोइ उहो मौज़ू फ़क़ति काज़ी साहब खे चवण ताईं महदूद रहिजी वियो। मौलाना तरह तरह जा मज़ा वठी काज़ी साहब खे छेड़ींदो ते रहियो। असां सभिनी ऐं काज़ी साहब बि मज़ो वरितो। अवल त हू कुझु शर्माईंदो रहियो, पर पोइ मौलाना जे जुमिलेबाज़ीअ मां पाण बि ख़ूब लुत्फ़ हासिलु कयाईं। जेसी ताईं आस दिलि में क़ाइमु रही, तेसी ताईं मौलाना जॾहिं बि क्लिफ्टन वेंदे उन सेठ जे शानदार कोठीअ जे साम्हूं लंघंदो हो, तॾहिं उन जे आल ऐं इक़बाल जी दाइमी बका ऐं क़याम लाइ 100 दुआऊं घुरंदो लॻंदो हो। पर जॾहिं आस चीहाड़ियूं थी वई त पोइ उतां लंघण वक़्तु मौलाना पंहिंजे मख़सूस अंदाज़ में मुंहुं फेरे ख़ासि तशबीहुनि ऐं मुहावरनि जे इस्तेमालु करण में मरहूम अब्दुर्रहमान सिद्दीक़ खे बि घणो पोइते छॾे वेंदो हो। उन दिललॻीअ जो सिलसिलो को वक़्तु हलंदो रहियो। हिकु दफ़ो वरी अहिड़ी हिकु दावत जो प्रोग्राम ठहियो ऐं मौलाना जा लतीफ़ा ईअं मौज़ून थिया जीअं मींहं जे महिल झिरननि मां पाणी जो लारूं वहनि। मुंहिंजो सुबुह ऐं शामूं घणो करे अंजुमन पे गुज़रियो। राति जो मानी बि घणो करे उते ई खाई घर मोटंदो हुउसि। उन वक़्तु मुंहिंजी रिहाइश प्लाज़ा क्वार्टर्स में हूंदी हुई। खेमचंद बिल्डिंग जा 2 मथियां फ्लैट मूं वटि हुआ, जिन मां हिक में हाणे माहिरुल क़ादरी रहे थो। शाम जो चांहि पी असां सभु विचीं मंज़िल जे कोठीअ ते ईंदा हुआसीं, जिते राति जे मानीअ ताईं महफ़िल मतल रहंदी हुई। मौलाना कैफ़ी साहब, हाशमी साहब, मौलवी ज़ुबैर साहब, पोइ शोएब कुरैशी ऐं बाद में अब्दुर्रहमान सिद्दीक़ी पाकिस्तान नओं ठहियो। नवां माण्हू ईंदा थे रहिया। पंहिंजी रिवायती वज़ादारीअ खे अञा कंहिं बि ख़ैरबाद कोन चयो ऐं दोस्तीअ जो अंगु निभाइणु, पुराणनि क़दरनि मूजिबि राहे रस्म खे हथां न छॾणु बहरहाल बाक़ी हो। लिहाज़ा लिखियलु पढ़ियलु जेको पंहिंजो ॾेह छॾे हिते थे पहुतो, उहो हिन चौयारीअ में ज़रूरु शरीक थींदो हो। चौधरी ख़लीक़ ज़मान सां त मौलाना जी हूअं ई वॾी यारी हुई। उहो बि जॾहिं ओचितो लखनऊ खां कराची अची रातो राति पहुतो, तॾहिं महीने अध में हिकु अधु फेरो असां वटि ज़रूरु कंदो हो। अहिड़ीअ तरह उर्दूअ जा सभई मुसनिफ़, शाइर ऐं सामाइन, जन जा असां सिंधी माण्हुनि रुगो नाला ॿुधा हुआ, उहे हिन चौयारीअ में कलाकनि जा कलाक इल्मी सोबत मां लुत्फ़ अंदोज़ थींदे ॾिठासीं विया। बसि उन्हनि 2-3 फ़र्दनि ते ॿधल हिकु बस्ती हुई ऐं इन्हनि सां ई उन वक़्त जी कुल पाकिस्तान अंजुमन तरक़ी उर्दू इबारत हुई। हूअं त उहे साहिब पाण में रुगो 3 या 4 फ़र्द हुआ, पर हक़ीक़त में उहे पूरी दुनिया ते ॻरा हुआ। इन्हनि पंहिंजे सिरे हिकु अलॻि दुनिया ठाहे वरिती हुई। संदन दुनिया अलॻि, जहान जुदा, आलम इनफरादी, मतिलबु त
सभ खां जुदा, सभ खां निराला ऐं सभ खां दिलचस्प ऐं दिलकश कंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे। सच त उहो आहे त हिननि अखियुनि उन जे दौर में जेके पुरखुलूस इल्मी महफ़िलूं ॾिठियूं ऐं उन्हनि में जेके दिलचस्प अदबी किसा ऐं दास्तान ॿुधा से वरी कॾहिं कोन सुआ। अखियुनि वरी कॾहिं उहे मुनफ़रिद मंज़र कोन ॾिठा। हाणे वरी केरु किथे ॿुधी सघंदो। उहो हिंद ऐं पाक जे तहज़ीब, पुराणी इल्मी रिवायत ऐं तमदन जो हिकु मिसाली नमूनो हो। उहो उजाणियल ॾींहं जे धूम हो। हाणे त अरसो थियो जो उहा बस्ती बि उजड़ी वई आहे। बावरे नमी शोध के गैला आन दिले ख़राब, महमूरा बोदास्त के वीरानाए कुर्दांद। कैफ़ी साहब सां मुंहिंजी बेतकल्लुफ़ी उन ई ज़माने में वधी। मूंखे घणो वेझो उन ई कमरे में थींदड़ महफ़िल में ॾिठो। दिल्लीअ में हू मूंखे असुलु कोन वणियो हो, पर हिते अहिड़ो वणियो छा। भला कहिड़ो लॻो जो अॻे खां बि वधीक इंसान जी हैसियत सां बि निहायत मथां जे मक़ाम ते महसूसु थियो। जेतोणीकि हाशमी साहब मूंसां इन मसइले ते इतिफ़ाक़ कोन कंदो हो, पर छा कजे। हर कंहिंजे पसंदि जी पंहिंजी ॻाल्हि आहे। हुस्न ऐं इश्क ते न अॻु कंहिंजो वस हलियो आहे ऐं न हाणे ई हली सघे थो। कैफ़ी साहब ते उहा हक़ीक़त हिते अची रहिया थी त मौलवी साहब शुरूअ खां ई असांखे सिंध जो रईस ऐं जागीरदार सम्झी ख़ासि मसलतनि तहत महिमान तौरु रखियो हो। पर असां ॿई भाइर न सरमाएदार हुआसीं न जागीरदार। अलबत इख़लास ऐं वफ़ा शुआरीअ जी दौलत असां वटि उन ई हद ताईं हुई जो ख़ुदा न भुलाए त मौलवी साहब खां बि इन मामले में असांजो पलव वज़न में भारी हो। हा त अंजुमन जुड़ी वई हुई, आल पाकिस्तान अंजुमन तरक़ी उर्दू, छाकाणि जो जाइ मौजूदु हुई, तमामु वॾी जाइ, पर 3 जाइनि ते मुश्तमिल, केतिरियुनि माड़ियुनि वारी ऐं अणॻणियल कमरनि वारी, घाटा वण, वॾी छांव कंदड़, ॿाहिरि वेहण लाइ 100 बेंचूं ऐं अंदरि कमरनि में कतब ईंदड़ हर तरफ़ फर्नीचर, कुर्सियूं, मेज़ूं, कौच, अलमारियूं, खटूं, टिजोड़ियूं, एसी ताईं जो हिसनि जे लाइ नारेल जा ठहियल सुहिणा बदना वग़ैरह बि मौजूदु हुआ। उन घणे साज़ो सामान वारे घर में असीं एॾे इत्मीनान ऐं दिलजमईअ सां रही उन्हनि जो इस्तेमालु कंदा हुआसीं ॼणु उहो समूरो सामान असां पंहिंजे रत पोइ पघर ऐं हलाल जी कमाईअ मां शरई हक़ पूरा करे ख़रीद कयो। होॾां ॿाहिरि नज़र करियो त चओ तरफ़ गुल ई गुल, वॾियुनि कुंडियुनि में मौसमी ऐं मुस्तक़िल गुल ॿूटा, ॾेही तोड़े परॾेही अहिड़ा रंगारंगी जो संदन सूंहं सां समूरी इमारत रंगमहल पई लॻंदी हुई। उहो त सभु कुझु हो, पर उन खां अलावा लॾे वियल गुजराती उस्तादनि मेज़ुनि ते मस कुपड़ियूं, कलम ऐं तसनीफ़ तोड़े तालीफ़ लाइ काग़ज़ बि छॾे विया हुआ। बसि जेका कमी हुई त रुॻो पैसे जी हुई। मौलाना हर वक़्तु मुख़्तलिफ़ स्कीमूं पियो सोचींदो हो ऐं पैसनि पैदा करण जे दान ऐं पेचनि में पियो पाण खे मसरूफ़ रखंदो हो। हाशमी साहब हिते हुते वठ पकड़ में पियो पंहिंजो वक़्तु कढंदो हो। वक़्तु घणो तणु संगत सां ई गुज़रंदो हो। दिल्ली ऐं उन जे आस पास तोड़े हैदराबाद दखन खां आयल टैकलियुनि जो हिकु सिलसिलो बराबरि ऐं सरासर जारी हो। दिल्लीअ जो हिकु मिर्ज़ा साहब बि हूंदो हो, ॾाढो खिलमुख मगर घण ॻाल्हायो, बेगमाती ॿोली पियो ॿोलींदो हो। हर ॻाल्हि नवज खां शुरू करे ओए ते ख़तमु कंदो हो। अटल रूए रोज़ाना पहिरनि जो चकर तर लॻंदो हो। ज़ाहिर में त को कमु हो ई कोन ऐं अञा तर्क कयल जाइदाद जे सिलसिले में फज़ले रबी जी हवा बि कान थी घुले। उन करे सभिनी खे फ़िलहाल फराग़त ऐं फ़रहत ई हुई। हा त ॻाल्हि निकिती हुई वक़्तु गुज़ारण जी। हिते कैफ़ी साहब जे लाइ वक़्तु गुज़ारणु हिकु मसइलो थी पियो। मौली साहब खां सवाइ कंहिं ॿिए सां हिन जी दोस्ती हुई कान। आम मुलाक़ातनि खां हू सख़्तु घबराईंदो हो। संदसि मसलक हो त बाआशिकाने नशीं वो हमा आशिकी गज़ी, बाहर के नीस्त आशिके कम गोई कम नशीं। अजाई गपशप करणु त कॾहिं बि हुनखे आई कान ऐं अजायो वक़्तु विञाइणु हुन जे मज़हब में कुफ़र खां बि 1000 भेरा वधीक हराम हो। दरअसल हू हो ई किताबी कीड़ो। मौली साहब खां सवाइ जे हिन जी गाॾी हलंदी हुई त फ़क़ति किताबनि सां।
हराम दारम बा दीगराने सुखन गुफ्तन कुजा हदीसे तरायद सुखने दराज कनम। बस किताब हिन जे हथ आयो त उसे पासे में बि नज़र न ईंदो, वञी अलॻि थींदो। सो हिते भला किताब अचनि किथां? जेकॾहिं कुझु हुआ बि त उहे मूं वटि, मगर मां मौलवी साहब जे हथां मार खाधल हुअसि। दीवान कुली कुतुब शाह उधारो वरिताई त विसारे बि छॾियईं। रिसाले उर्दू जा चंद फ़ाइल घुरायई त उहे संदसि वेसर जे वादीअ जे वर चढ़ी विया। जॾहिं ज़िक्र निकिरंदो हो तॾहिं अहिड़ो भालो भोलो थी वेंदो हो, ॼण हुन वीचारे वठण त कुझा उन्हनि किताबनि जा नाला ई न ॿुधा हुआ। अहिड़े आलम में भला अंजुमन जे अहाते में कैफ़ी साहब खे केरु किताब आणे ॾींदो? ॿिन्ही दुनियनि घणो ई ज़ब्त खां कमु वरितो, लेकिन बेवसी ऐं बेहालीअ जे उन मुसलसल आलम खे अखियुनि सां ॾिसी आख़िरकार मूंखे ई हार मञणी पई। मूं फ़ैसिलो कयो त छा बि थी पवे कैफ़ी साहब खे किताब ॾियणा ई पवंदा। सचपच उहे माण्हू ॾाढा अजीब माण्हू हुआ। सॼो साज़ो सामान लुटाए वेठा हुआ। घर वियो, तड़ वियो, वतन वियो, वतन वासी विया, सदियुनि जा ॼमियल घराणा लुटिजी विया। सभु कुझु वियो, मगर ग़म कंहिं बि चीज़ जो कोन। जेकॾहिं खेनि को ग़म हो ऐं सदमो रसियो बि हो त खेनि पंहिंजनि किताबनि जो ऐं कुतुब खाननि जो। जे संदन दिलि ते को बोझ तारी थियो हूंदो त उहो त किताबनि जे ज़िक्र सां अहिड़ीअ तरह जे संदन अखियुनि में लुड़क लड़िया हूंदा त उहे उन ई महिल ॻड़िया हूंदा जंहिं महिल क़दीम मख़तूतनि, नायाब नुस्ख़नि ऐं मुसवरनि जी यादि खेनि सतायो हूंदो। नाज़म बाहिले इश्क के बरकीस गैरत अस्त रश्के ब मलके व जाहो फरीदोन न करदा कस। कैफ़ी साहब जेको बि किताब चाहींदो हो मां वटि पहुचाईंदो हुउसि, मगर हिकु शर्त साणसि लागू कयो हुउमि त पाण जॾहिं किताब वापसि कंदो तॾहिं उन ते कुझु न कुझु लिखंदो ज़रूरु। गोया इहो मुंहिंजे लाइ हिकु तबरुक हो। महीननि जा महीना वटि किताब पिया हूंदा हुआ। अंदरि कमरे में वेही हू हर वक़्तु कुझु न कुझु पियो लिखंदो हो। घटि में घटि मां इहो सम्झी न सघियुसि त उन जी नोयत कहिड़ी हुई, छाकाणि त उन ई दौरान हिन जी काई चीज़ छपिजी आॾो न अची सघी हुई। विरहाङे खां बि अॻु कराचीअ में ख़ानम महमूदा रिज़विया पंहिंजे उर्दू दोस्ती ऐं उर्दू तालीफ़ात जी बुनियाद ते अदबी हलक़नि में घणी मशहूरु हुई। मौलवी साहब वटि बि ईंदी रहंदी हुई। जॾहिं कैफ़ी साहब आयो तॾहिं त हुनजो अचणु वञणु अञा बि वधी वियो, ऐं जॾहिं ईंदी हुई तॾहिं कैफ़ी साहब लाइ कुझु न कुझु ज़रूरु खयो ईंदी हुई। कॾहिं आचार, कॾहिं चटणी, कॾहिं पावा त कॾहिं का चहिरी चीज़। उहे नेमतूं कैफ़ी साहब अक्सर अकेलाईअ में तनावुल फरमाईंदो हो। जॾहिं राति जी मानीअ ते सभु गॾिजी वेहंदा हुआसीं त अकेलाईअ में खाधल उन्हनि शयुनि जे बदहाज़मे जे मौज़ूअ ते मौलवी साहब ऐं कैफ़ी साहब जे विच में चङी ॾे वठि थींदी हुई। मगर कैफ़ी साहब जेसीं ताईं उते रहियो तेसीं ताईं उन्हनि मज़नि वठण खां कोन मुड़ियो, हालांकि पंहिंजे मुंहुं भोगींदो बि घणो ई हो। मौलवी साहब जा पुरबहार मज़ाक, महमूदा रिज़विया जूं चहिरियूं चीज़ूं ऐं मुंहिंजा किताब कैफ़ी साहब जे तेसीं ताईं दिलि बहलाईंदा रहिया जेसीं ताईं हू कराचीअ में क़याम पज़ीरो। इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे ज़माना गुज़री विया। 18 साल को मामूली मुदो कोन्हे। उहे घणियूं यादूं त हाणे ज़हन मां बि निकिरी चुकियूं आहिनि। हाणे जॾहिं पंहिंजो कुतुब खानो साफ़ु करे रहियो आहियां तॾहिं पंहिंजनि कुतुब खाननि मां उहे किताब निकिरनि था जिन ते कैफ़ी साहब जा नोट लिखियल आहिनि। कुझु किताब त अहिड़ा आहिनि जिन खे ॾिसी दिलि फिसी पई आहे। उहे विसरियल ॻाल्हियूं वरी दिलि ते तरी आयूं आहिनि ऐं मां बेचैन थी वियो आहियां। उहे सभु ॻाल्हियूं जेके हक़ीक़तुनि जे रूप में गुज़रियूं आहिनि अॼु अफ़साना लॻी रहियूं आहिनि। हाणे न मौला रहियो न कैफ़ी साहब, हाणे न मौलाना रहियो न कैफ़ी साहब। अब्दुर्रहमान सिद्दीकी अलाह खे प्यारो थी वियो, शुएब मरहूम बि हलियो वियो, मौलवी ज़ुबैरी वियो, ख़ान बहादुर रज़ा हुसैन बि जुदा थी वियो ऐं काज़ी अहमद मियां अख्तर जूनागढ़ी बि वञी जन्नत नशीं थियो। न मालूम केतिरियूं सूरतूं अखियुनि खां ओझल थी वियूं। हाणे वञी हाशमी साहब बचियो आहे, सो बि एॾो ॾूर जो साणसि मेल मुलाक़ात में मुक़दर जो मामिलो थी पियो आहे। उन महफ़िल खे हाणे हिकु ख़्वाब ऐं ख़्याल ई सम्झणु खपे। ख़िज़ा रसीद गुलिस्तान ए बहाने जमाल नामद समाए बुलबुल शोरीदा रफ्ते वो हाले नमानद।
निशाने लालाए एने बागे अज के मैं परसी बरूकाए आचाए तो दीदी बज ख़याले नमानत। दिल चवे थी त कैफ़ी साहब मुंहिंजनि किताबनि ते जेके नोट लिखिया आहिनि उहे सभु हिते नकुल कयां जे बतौर तबरुक ऐं इल्मी यादगार जे लिहाज़ खां क़ाइमु रहनि, छाकाणि त पाण इहे इबारतूं रुॻो लिखण लाइ ई न लिखिया आहिनि, पर उन्हनि मां घणियूं कम जूं ऐं कारआमद चीज़ूं बयानु करे वियो आहे। मसलन कुलियात मीर तबे नवल किश्वर 1941 ईस्वी मुक़दमा अब्दुल बारी आसी मरहूम ते लिखे थो त आसी साहब जी कोशिशुनि जे बावजूद बि ग़लतियूं रहिजी वियूं आहिनि, जंहिंजो ज़िक्र मां हमारी ज़ुबान में करे चुको आहियां। मीर उन्हनि शाइरनि मां हो जंहिंजो कुलियात बि मुंतख़ब कलाम सां गॾु ज़िंदह रहणु खपंदो हो। कुलियात खे गौर सां पढ़ण सां मालूम थींदो त मिर्ज़ा ग़ालिब जा अक्सर सुठा ग़ज़ल उहे ई आहिनि जेके मीर जे ज़मन में चया विया आहिनि। ग़ालिब ज़रूरु मीर खे आॾो आणे ग़ज़ल चया हूंदा। मीर जा बहितरीन नश्तर उहे आहिनि जिन में अरबी ऐं फ़ारसी जा अल्फाज़ किथे बि नज़र नथा अचनि, जे अचनि बि था त रुॻो नाले ॻणाइण कारणि। ऐं आम फ़हम हिकु नश्तर ही ॿुधो, थमे थमे थमेंगे आंसू, थमते थमते थमेंगे आंसू, थमते थमते थमेंगे आंसू, रोना है ये कुछ हंसी नहीं है। कहिड़ो चङो थिए हा जे मुरतब साहब हर दीवान जे शुरूअ में ग़ज़लनि जे हर हिकु मतल जी पहिरीं मिसरा इशारे जे तौर ते ॾेई छॾे हा। कैफ़ी 6/6/1948 ईस्वी। मूं बि इहा ई इमला ज़ब्त कई आहे जा मरहूम जे अख़्तियार कयल आहे, हालांकि डेश ऐं फुल स्टॉप जी बजाए किरास क़ाइमु रखियो आहे। उहा इबारत 13 सिटुनि में आहे। इहो ई किताबु पूरा 10 साल गुज़रण खां पोइ मुंहिंजे अज़ीज़ जनाब GM सैद साहब वटि 10 अक्टूबर 1958 ईस्वीअ खां 31 डिसंबर 1959 ईस्वीअ ताईं कराचीअ जे सेंट्रल जेल में हो, जॾहिं पाण मार्शल लॉ लॻण सबबि जेल में हो ऐं आउं दिलि जे आर्ज़े सबबि वतन खां हज़ारें कोह दूर फिलिपाइन में ज़ेर इलाज हुयुसि। कैफ़ी साहब जे नोट पढ़ण खां पोइ जीअं ई कुलियात खोलियमि तीअं इत्तेफ़ाक़ सां ही ग़ज़ल निकितो आहे। जो तुझ बिन ना जीने को कहते थे हम, सो उस अहद को अब वफा कर चले। वो क्या चीज़ है आह जिसके लिए हर एक चीज़ से दिल उठा कर चले। बहुत आरज़ू थी गली की तेरी, सो यहाँ से लहू में नहा कर चले। परस्तिश की यहाँ तक के ए बुत तुझे, परस्तिश की यहाँ तक के ए बुत तुझे, नज़र में सबों की खता कर चले। न देखा गमे दोस्तां शुक्र है, यही दाग अपना दिखा कर चले। दिखाई दिए यूं कि बेखुद किया, हमें आपसे भी जुदा कर चले। मोली साहब जॾहिं हिंदुस्तान खे तर्क वतन कयो त खेसि केतिरा ई ॾींहं मन ते मलाल रहंदो हो। जॾहिं बि निजी महफ़िलुनि ऐं सोबतनि में औरंगाबाद, दिल्ली ऐं हैदराबाद दखन जो नालो ज़ुबान ते ईंदो हो, उतां जे मीहोगियुनि जे मुंदुनि जो ज़िक्र निकिरंदो हो। महफ़िलुनि ऐं मजलिसुनि जूं ॻाल्हियूं खुलंदियूं ऐं दोस्तनि ऐं अहबाबनि जी यादि ईंदी हुई त संदसि अखियुनि में पाणी तरी ईंदो हो ऐं गंभीर आवाज़ में ही शेर पढ़ंदो हो, हमने जब वादिए गुर्बत में कदम रखा था, दूर तक याद वतन आई थी सम्झाने को। के घड़ियूं मौलाना टुॿीअ में पइजी वेंदो हो। मूंखे संदसि शहर ते हिकु ॾींहुं ही फ़ारसी शहर यादि अची वियो। जॾहिं ॿुधायोमांसि तॾहिं चङो वक़्तु गुमसुम थी वियो। जो असबाबे सफ़र अज़ भर गुर्बत बारे में करदम, गरीबानाए नगाबर आन दर रो दीवार में करदम। मौली साहब अहिड़नि जे झोरींदड़ मौक़नि ते मीर जे ग़ज़लुनि जो ही शेर पियो पढ़ंदो हो, बहुत आरज़ू थी गली की तेरी, बहुत आरज़ू थी गली की तेरी, सो यहाँ से लहू में नहा कर चले। इहा हक़ीक़त हुई त मौलाना हिंदुस्तान में रहण ते घुरियो, पर हालतुनि खेसि टिका करणु कोन ॾिनो। इंतिखाब कलाम मीर, मतबूआ अंजुमन तरक़ी उर्दू हिंद 1932 ईस्वी। मुरतब मौलाना अब्दुल हक साहब BA अलीगढ़, चौथों छापो। कैफ़ी साहब लिखे थो
ॾाढो चङो थियो जो इहो इंतिख़ाब शाया कयो वियो। सिफ़े 86 ते हीउ शेर दर्ज थियल आहे। अब के जुनू में फ़ासिला शायद न कुछ रहे, दामन के चाक और गरेबां के चाक में। ख़्वाजा हाली हिन शेर जी वॾी वाखाण कई आहे ऐं हिन सिलसिले में हिकु वाक़िए जो ज़िक्र बि कयो आहे। कुझु बि हुजे, शेर में तरमीम जी ज़रूरत महसूसु थिए थी। शुरूआत वारा ई 2-3 लफ़्ज़ आहिनि जिन में तरमीम करणु खपे। मौजूदा सूरत में ईअं थो मालूम थिए त आशिक़ जो जुनून मुस्तक़िल न आहे, मौसमी तप वांगुरु कॾहिं थियो त कॾहिं सालनि जा साल न थींदो। जुनून इश्क में हेठि मथां ई चई सघिजे थी त थींदी रहंदी आहे, पर इहा कंहिं वक़्तु बि कतई छॾी नथी वञे। जीअं बहार जे मुंद में जुनून जुभन में लॻंदो आहे, ख़ैर पहिरीं मिसरे हीअं हुजे त बहितर आहे। इस फसले गुल में फ़ासिला शायद न कुछ रहे। कैफ़ी 6/6/1948 ईस्वी। इहो नोट 19 सिटुनि ते मुश्तमिल आहे। दीवान असर मुरतब अब्दुल हक, ऑनररी सेक्रेटरी अंजुमन तरक्की उर्दू 1930 ईस्वी। मतबू आहे मुस्लिम यूनिवर्सिटी प्रेस अलीगढ़ 1349 हिजरी। अगरचे मीर असर जो अदबी शाहकार संदसि मसनवी ख्वाबो ख़याल आहे, मगर संदसि गज़ल बि जेका लोच ऐं बयान में वुसअत ऐं सादगी आहे मगर संदसि गज़ल में बि जेका लोच ऐं बयान में वुसअत ऐं सादगी आहे, तंहिंजी कहिड़ी तारीफ़ कजे। कहिड़ियूं न प्यारियूं प्यारियूं ऐं मासूमाना ॻाल्हियूं थो करे। कैफ़ी 6/6/1948 ईस्वी। इहा लिखत 7 सिटुनि ते ॿधल आहे। कैफ़ी साहब दुरुस्त फरमायो आहे त वाक़ई सादी ज़ुबान में गज़बनाक शेर चई सघिजे थो। या ख़ुदा पास या खुदा पास या बता के पास, या खुदा पास या बता के पास, दिल कभी अपने यहाँ रहा ही नहीं। दीवान दर्द सिलसिला आसफिया नंबर 3 मुतब निज़ामी दफ़ो 2 1932 ईस्वी। उन ते 66 राय रक़म फरमाई आहे। ख्वाजा मीर दर्द उन्हनि चंद शाइरनि मां हो जे मुंहिंजा ममदू आहिनि। मां मीर दर्द खे संदसि सभिनी मसइलनि ते तरजीह ॾींदो आहियां, छा ज़ुबान ऐं असलूब जे लिहाज़ खां ऐं छा नुक़्ताए नज़र ऐं अफ़ाक़ियत जे लिहाज़ खां। कैफ़ी 6/6/1948 ईस्वी। ही गज़ब जा ॿ शेर ॾिसो केॾा न सुठा आहिनि। तू ही न अगर मिला करेगा आशिक फिर जी के क्या करेगा, अपनी आंखें तू ही न अगर मिला करेगा आशिक फिर जी के क्या करेगा, अपनी आँखों उसे में देखूं ऐसा भी कबो खुदा करेगा। इंतखाब सौदा अज साकिब कानपुरी मकतबा जामिया दहली दफ़ो 2 1941 ईस्वी। उन ते कैफ़ी साहब लिखे थो, मां सौदा खे मीर ते तरजीह ॾींदो आहियां। मीर वटि रुगो पंहिंजो पटको आहे, मीर वटि रुगो पंहिंजो पिटको आहे, उन खे सवाइ ॿियो कुझु कोन्हे। सौदा वटि ॿियो कुझु बि आहे। हिन जी ख़ारिजियत मीर जे मिज़ाज खां परे हुई। कैफ़ी 6/6/1948 ईस्वी। कैफ़ी साहब 5 सिटुनि में उहा राय लिखी आहे। उन जे इंतिखाब मां 2-3 शेर पढ़ंदा हलूं। सौदा फरमाए थो, देखिए आज के किस तरह से गुजरे हम पर, दिन से महशर के तो कल दस्तो गरेबां थी रात। सौदा से शख्स के तई आजरदा कीजिए, ऐ खुद परस्त हैफ नहीं तो वफा परस्त। सदा से का हाल तूने न देखा कि क्या हुआ, आईना लेके आपको देखे है तो हनूस। जो गुजरी मुझ पे मत उससे कहो हुआ सो हुआ, बिला कशाने मोहब्बत ये जो हुआ सो हुआ। दीवान हाली मतबा अनवार अहमद आबादी दीवान हाली मतबा अनवार अहमदी अला आबादी ते लिखे थो, नाशिर चऊं कयो जो मुक़दमा शेरो शाइरीअ खां दीवान खे जुदा करे शाया कयो। ख्वाजा साहब दीबाचे में लिखियो आहे त अहिड़ियूं निशानियूं मौजूदु आहिनि जिन मां सम्झी सघिजे थो त असांजी शाइरीअ जो ॾींहुं तमामु जल्द ऐं हमेशह लाइ विसामण वारो आहे। दुरुस्त साबित न थियो। ख्वाजा साहब खे गुज़र कए बि 30 साल थिया आहिनि ऐं उहे लफ़्ज़ अञा अॻु जा आहिनि जेके निशानियूं खेसि नज़र आयूं हूंदियूं
उहे अञा त नज़र नथियूं अचनि। शाइरीअ खे हाली जिते छॾियो उहा उतां तमामु घणो अॻिते वधी वई आहे ऐं यकीनन अञा बि अॻिते वधंदी। कैफ़ी चर्चा 1948 ईस्वी। हाली जे दीवान जो ज़िक्र निकितो आहे ऐं कैफ़ी साहब जी राय बि आॾो आहे। हाणे उहे शेर बि ॾिसो जे मौलाना खे वणंदा हुआ ऐं मूं संदसि ज़ुबानी हर ॿुधा। आगे बढ़े न किसाए इश्क बता से हम, सब कुछ कहा मगर न खुले राजदा से हम। अब भागे हैं सायाए इश्क बुता से हम, कुछ दिल से हैं डरे हुए कुछ आसमां से हम। है जुस्तजू के खूब से है खूब तर कहाँ, अब ठहरती है देखिए जाकर नजर कहाँ। या रब इस इल्तिफात का अंजाम हो बखैर, था उसको हमसे रब्त मगर इस कदर कहाँ। हम जिस पे मर रहे हैं वो है बात ही कुछ और, आलम में तुझसे लाख सही तू मगर कहाँ। होती नहीं कबूल दुआ तरके इश्क की, दिल चाहता ना हो तो जुबां में असर कहाँ। हाली निशात नगमाए दमे ढूंढते हो अब, आए हो वक्त सुबह रहे रात भर कहाँ। कुछ हंसी खेल संभलना गमे हिजरा में नहीं, चौक के दिल में है मेरी जो के गरेबा में नहीं। ठहरे ठहरे दिल यूं ही ठहर जाएगा, बात जो आज है वो कल गमे हिजरा में नहीं। कुछ पता मंजिले मकसूद का पाया हमने, जब ये जाना कि हमें ताकत रफ्तार नहीं। बात जो दिल में छुपाते नहीं बनती हाली, सख्त मुश्किल है कि वो काबिल इजहार नहीं। फसले खिजा कमी में है सयाद घात में, मुर्गे चमन को फुर्सते सहरे चमन कहाँ। जी ढूंढता है बज़्म तरब में उन्हें मगर, वो आए अंजुमन में तो फिर अंजुमन कहाँ। रोका बहुत कलाप को हाली ने वा मगर, जाता है महुए शौक का दीवानापन कहाँ। पूछी गई न बात कहीं पास से वजह की, इतने ही हम सबक हुए जितनी गिरा कहाँ रही। पूछी गई न बात कहीं पास से वजह की, इतने ही हम सबक हुए जितनी गिरा रही। देरो हरम को तेरे फसानों से भर दिया, अपने रकीब आप रहे हम जहां रहे। दाराओ जम को तेरे गदाओं पे रश्क है, नुरखे मताए इश्क इलाही गिरा रहे। कल मुदई को आप ये क्या क्या गुमा रहे, बात उसकी काटते रहे और हम जुबा रहे। कल की खबर गलत हो तो झूठे का रूसिया, तुम मुदई के घर गई और महिमा रहे। हाली के बाद कोई ना हमदर्द फिर मिला, कुछ राज थे कि दिल में हमारे निहा रहे। ही वो मशहूर शेर में उन ही गज़ल जा आहिनि। यारान तेज गाम ने महमिल को जलाया, हम महुए नाला जल से कारवां रहे। दरिया को अपनी मौज की तो यानियों से काम, कश्ती किसी की पार हो या दरमिया रहे। सख्त मुश्किल है शेवाए तस्लीम, हम भी आखिर को जी चुराने लगे। वक्ते रुखसत था सख्त हाली पे, हम भी बैठे थे जब वो जाने लगे। चारा घर कार बांदाजा तदबीर नहीं, कीजियो हिम्मत अगर वक्त दुआ याद रहे। अदम की राह कट जाती है कभी की, मगर याद अजीज़ा राहज़न है। क्यों बढ़ाते हो इख्तलात बहुत, हमको ताकत नहीं जुदाई की। उन ई गज़ल में हाली पंहिंजे अवाइली दोस्तनि जे इंतकाल जो ज़िक्र कंदे मत में चवे थो, जिंदा फिरने की है हवस हाली, इंतहा है ये बेहयाई की। दीवान नज़ीर अकबर आबादी। मिर्ज़ा फ़रतुल्लाह बेग दहलवी शाया कंदड़ अंजुमन तरक़ी उर्दू दहली 1942 ईस्वी। अंजुमन ॾाढो चङो कयो जो नज़ीर जो ही दीवान शाया कयो। फरत मिर्ज़ा मुक़दमो त लिखियो, मगर मां खेसि उन ई लाइ दाद न ॾिनो। जॾहिं ही मुक़दमो लिखियाई तॾहिं संदसि दिमाग़ में दीवानगी हुई।
कैफ़ी चच 1948 ईस्वी। दीवान ताबान मुरतब मौलवी अब्दुल हक शाया कंदड़ अंजुमन तरक्की उर्दू औरंगाबाद 1935 ईस्वी। ताबान जे शागिर्दीअ जो मसइलो क़तई तौरु निबिरी न सघियो ऐं उहो मुमकिन बि कोन्हे, छाकाणि त उहो हुस्न परस्तीअ वारो ज़मानो हो ऐं ताबान जी हैसियत हुस्न ऐं जमाल जे लिहाज़ खां इहो ई हिकु शहर में कातिल बचियो आहे जे मिसदाक हो, जंहिंखां जॾहिं बि कंहिं कुझु पुछियो त उन खेसि पंहिंजो शागिर्द करे छॾियो। कैफ़ी चच 1948 ईस्वी। कुलियात मोमिन मोहम्मद हाशिम मुतब हाशिमी 1282 हिजरी मेरठ हज़्ब फरमाश यकताई सौदागरान दहलवी। शेख मोहम्मद हुसैन साहिब बतारीख़ 25 रजबुल मुरजब 1282 हिजरी। किताबत शेख अब्दुल हक केरानवी। मोमिन केरु सॾाए कंहिंखां बि घटि न हो, हुन जे कलाम जो बि इंतिखाब शाया थियणु घुरिजे। कैफ़ी चच 1948 ईस्वी। को ज़मानो कैफ़ी साहिब हिते रहियो, पोइ इहो तय कयो वियो त हू दहलीअ वञी अंजुमन तरक्की उर्दू हिंद जो कमु संभाले। अहिड़नि ई ॿिनि दोस्तनि जी जुदाईअ ते कंहिं शाइर चयो आहे, पत्ता टूटा डार से चली पवन उड़ाए, अब के बिछड़े ना ही मिलेंगे दूर पड़े हैं जाए। कैफ़ी साहिब जॾहिं हितां वियो त अहिड़ो वियो जो वरी संदसि वरण जी नौबत ई न आई। ही ॿई यार ख़ुशि गुफ़्तार अहिड़ा अलॻि थी विया जो वरी खेनि हिक ॿिए खे ॾिसण बि नसीब न थियो। जो पानी अज पतनो लगदा फेर न आउंदा पलका, बेड़ी दा पूर तरंजन दियां कड़ियां कदी न बैठन रुलकला। रुखसत के वाक़यात का बस इतना होश है, देखा कि हम उनको जहां तक नज़र गई। रुखसत जी तारीख़ बि यादि न आहे ऐं हिन विदा वारा वाक़िया ज़हन में महफ़ूज़ रहिया। कुझु ॾींहंनि जो साथ हुई, जेकॾहिं ख़तमु थी थो वञे त दिलि में दर्द महसूसु थिए थो। हीअ त मुनी सदी खां बि वधीक जो साथ ऐं संगम हो, दोस्ती हुई, बाक़ाइदा याराणी हुई, याराणी बि अहिड़ी जहिड़ी मिसाली। बहरहाल उहो त ॾिठो वियो त जॾहिं ॿिन्हिनि जी जुदाई थी तॾहिं संदन दिलि ते छा गुज़री हुई। जॾहिं लियाकत नेहरू समझौतो थियो ऐं पाकिस्तानी अख़बार नवीसनि जो वफ़द मुंहिंजे मुरबी भाउ पीर अली मोहम्मद राशिद जी अॻुवाणीअ में दिल्ली वञिणो हो, तॾहिं मां बि साणसि गॾु वियुसि। दिल्लीअ में क़याम दौरान हिकु राति तसीज अख़बार जे मालिक आंजहानी लाला देश बंधु गुप्ता जे घर हिकु मुशाइरो थियो। उहो मुशाइरो पंहिंजे माहौल ऐं नोयत जे लिहाज़ खां मुनफ़रिद ऐं यादगार मुशाइरो हो। उन मुशाइरे में अमन दहलवी जेको गज़ल पढ़ियो हो तंहिंजो मता हो, यगानगी का जो पैगाम लेके आए हैं, खुदा गवाह बड़ा काम लेके आए हैं। ऐं लाला देश बंधु गुप्ता जी साहिबज़ादी धर्मपाल गुप्ता वफ़ा जी गज़ल में ही शेर हुआ, दुख दर्द लिया है गम अयाम लिया है, दिल दे के मोहब्बत में इनाम लिया है, फुरकत में तसव्वुर से अजब काम लिया है, जैसे तेरे दामन को अभी थाम लिया है, साकी तेरा सो मर्तबा जब नाम लिया है, तब जाके कहीं हाथ में एक जाम लिया है, हंगामा ए हस्ती को क्या फतेह अजल ने, अब आई है नींद और कुछ आराम लिया है, जब याद किया है तो तुझे याद किया है, जब नाम लिया है तो तेरा नाम लिया है। विरहाङे खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जा शाइर ऐं अदीब जे पाण में सदियुनि खां गॾु रहिया हुआ, पहिरियों भेरो हिक ॿिए सां गले मिलिया हुआ। सभिनी जूं दिलियूं जज़्बात सां टिमटार हुयूं। संदन अखियुनि में मेघ मल्हार हुआ जे माज़ीअ जे सोबतुनि जी सारे वसी पयूं हुयूं। थधिड़ीअ चांडोकीअ जे नूर में फर्श ते पवंदड़ हुनकी ऐं लॻंदड़ हीर जॾहिं पंडित हरीचंद अख़्तर जे शहरनि खे पंहिंजनि परनि ते खणी परवाज़ पे कयो त यकीन करियो त मुशाइरे में चइनी तरफ़नि खां आहूं ऐं सुॾका पे ॿुधण में आया। हूअं त हर कंहिं सियासी मसलहतुनि ख़ातिर सब्र जो ढुक भरियो, न त सचपच कोहराम मचाइण में उन्हनि काई कसर न छॾी हुई। मसलहती जतन करण जे बावजूद बि ॿिन्ही धुरियूं सब्र कंदे बि पंहिंजूं अखियूं ख़ूब पे महिटियूं। हिन यार जा
दिल सोज शेर हुआ, यासो हरमा की गमो आलाम की बातें करें, आ दिले ईज़ा तलब कुछ काम की बातें करें। हमने माना अहद उल्फत एक ख्याल खाम था, आओ लेकिन इस ख्याल खाम की बातें करें। दोस्त से कह दें दिले बे मदा की दास्तां, आज साकी से शिकस्ते जाम की बातें करें। जिसकी दुनिया आपसे थी, जिसकी दुनिया आप थे, आज उस बदबख्त के अंजाम की बातें करें। शिकस्ते जाम ते आखिरी शहर ते, सभई कोशिश करे दिल खे झले वेही रहिया, पर कनि खां सब्र जो दामन हथां छॾाइजी वियो ऐं हिकु कोहराम मची वियो। मुशाइरे जी उहा ॻाल्हि त ईअं विच में अची वई। असुलु ॻाल्हि हुई पंडित कैफ़ी साहब जी, जो मीर मुशाइरा हो। मुशाइरे ख़तमु थियण खां पोइ अॻिते वधी साणसि मिलियुसि, ॾाढो प्यारु कयई, कोठीअ जो ॾसु ॾिनई ऐं ॿिए ॾींहुं सुबुह सां मिलण जो ताक़ीद कयई। पर वाए नाकामी हिते कंहिंखे मोहलत हुई जो मुक़ररा प्रोग्राम कंडक्टेड टूर में का तब्दीली आणे सघे। को ज़मानो गुज़री वियो। हिकु दफ़े मौलवी साहब जे वाता ॿुधुमि त जशन आज़ादी जे सिलसिले में लाल किले जे दीवान आम में वॾी धूमधाम सां हिकु मुशाइरो करायो वियो हो। दीवान आम या त शाहजहां ऐं बादशाह जे दौर में सजायो वेंदो हो, या वरी उन ई राति जो मथसि 4 चंड लॻाया विया हुआ। मीरे महफ़िल जे वेहण लाइ तख़्ते ताऊस जो इंतज़ाम कयो वियो हो। नतीजो कहिड़ो निकितो? मौलाना एसी ताईं पहुची मथे खे झटको ॾींदे ॾाढी ॾुखारे आवाज़ ऐं लहजे में जज़्बाती थींदे ॿुधायो त ॿुधो। इहो मंज़र ॾिसी कैफ़ी साहब कावड़ में ॻाढ़ो थी वियो ऐं कड़केदार लहजे में चवणु लॻो त तव्हां माण्हुनि खे हिमत कीअं थी, हीअ गुस्ताखी छो कई? शाहजहान जी मसनद ऐं उन ते मां वियां? ईअं चई कैफ़ी साहब रवानो थियणु लॻो। वॾनि एलाज़नि मिनतुनि खां पोइ वञी राज़ी थियो, पर सदारत हेठि फर्श ते वेही उन बादशाही कुर्सीअ जे क़दमनि में कयई। मौलाना चयो त ॾिसण वारनि जे बकौल कैफ़ी साहब वेठो रहियो, मगर आख़िर ताईं संदसि कावड़ में कमी कान आई, उन ई नागवार कैफ़ियत में रहियो। उन खां पोइ कैफ़ी साहब जी रुगो वफ़ात जी ख़बर ई पहुती ऐं ईअं ई उहो अफ़सानो इख़्तिताम ते रसियो। पंजाबी शाइर हिदायतुल्लाह छा त ख़ूब चयो आहे, अल्फ़ेक तरंजन तूं कित अगी, अल्फ़ेक तरंजन तूं कित उगी, साडी नाल दियां चरखल्ला चक गया, रही शकिल न ओन्हां दी याद सानू, ਜਿਹੜੀਆਂ सूरतां मिट्टी दे विच लिक गईयां, साडी हां दिला रेला न रख लोगो, ਜਿਹੜੀ फल पतर शाखा सुक गईयां, हुली चाल शतरंज हिदायतुल्लाह, बारी हर्द हुई गोटा मुक गईयां। हाणे त अहिड़ियूं बाबरकत सूरतूं कोई वरी न ॾिसी सघंदो। कराची 10 जून 1963 ईस्वी, नज़रसानी 10 अप्रैल 1966 ईस्वी। हाशिया हाशमी साहब 19 जुलाई 1964 ईस्वीअ ते फ़ौत थी वियो। चाके ग़रीबां जे उनवान जो ज़िक्र कंदे मौलाना हाली मुक़दमाए शहर व शाइरी में हिकु शाइर जे दीवान मां 23 नमूना लिखी आख़िर में मीर जो ज़िक्र कयल शहर ॾिनो आहे ऐं फरमायो आहे त मूंखे हरगिज़ उमेद कोन्हे त अॻियनि शाइरनि मां कंहिं बि मीर खां वधीक बहितर चाके ग़रीबां जो इस्तेमालु कयो हूंदो। दीवान मुक़दमा सफ़ो 136 तबा लाहौर। दीवान हाली मुक़दमे सां गॾु सभ खां पहिरियां ई मरतबाए मुतब अंसार वाक़िअ दहलीअ मां साल 1893 ईस्वीअ में 2 क़िस्मनि जे काग़ज़ ते छपियो हो। हीअ गज़ल हालीअ दहलीअ जे हिकु मुशाइरे में पढ़ियो, दाग़ बि उन मुशाइरे में शरीक हो। संदसि गज़ल हो, इस मुब्तदा की देखिए निकली ख़बर कहाँ। हज़रत मौलाना अबुल कलाम लिखियो आहे त ख्वाजा इकरामुल्लाह मरहूम चयो हो मौलाना खे त हालीअ जो शहर मुशाइरे ते छांइजी वियो। उन करे जॾहिं शमा दाग़ जे अॻियां आई तॾहिं दाग़ चयो त हाणे मुंहिंजो गज़ल मुंहिंजे निगाह में बि किरी पियो आहे। यादगार हाली सफ़ो 13। चाके दिल जो मज़मून ॾिसी मुसाफ़ीअ जो ही शेर यादि आयो। मुसाफ़ी हम तो समझते थे कि होगा कोई ज़ख्म, पर तेरे दिल में बहुत काम रफ़ू का निकला।
हीउ मुशाइरो छंछर जे ॾींहुं 6 मई 1950 ईस्वीअ ते राति जो 9:30 बजे मुनक़िद थियो। ॿिए ॾींहुं तेज अख़बार में उन जी रुइदाद शाया थी।